मिट्टी वाव लगे थो मिट्टी उॾामे थी। असांजो ॾील या बुत मिट्टीअ सां भरिजी वञे थो। हंध टपड़ कपिड़ा लटा घर घाट धूड़ थियो वञे। असीं पंहिंजो पाण खे पिया छंडियूं फूकियूं, टपड़ टाड़ी छंडियूं ऐं घर खे ॿुहारी ॾेई अछो उजरो करियूं। वेहिजी सहजी पाण खे उजरो करियूं। ॻाल्हि जो वठु ॻाटो त मिट्टीअ खां पाण खे बचाइण लाइ सभई जतन करियूं। साईंअ खे ॿाॾायूं त ए धणी मिट्टीअ खां छुटकारो ॾिए। मिट्टीअ ॾाढो ॾुखियो कयो आहे। ॾिसो त मिट्टीअ खां केतिरी न बुछां थी अचेसूं। पर अड़े आदम जा पुटड़ा, कॾहिं इन ॻाल्हि ते बि सोचियो अथई त मिट्टी कहिड़ी न मुलायती वथ आहे जंहिंखे तूं हिकु निकमी शइ सम्झी थो। इहा केतिरी न कमायती आहे। हिन ॻाल्हि ते सोच वीचार कर त ॾंदे आङरियूं अचो वेंदई ऐं इहो चवणो पवंदुई त हाय आउं केतिरो न भुलियल आहियां। इहा जांच कई अथई त तूं ठहियल छा मां आहीं? मिट्टीअ जो पुतलो न आहीं? क़ुरान पटे ॾिस, सियाणनि ऐं ॾाहनि खां पुछा कर त पक थियई। आख़ूंद मोहम्मद क़ासिम कीन चयो आहे त कीन आहीं नेठि थींदे कीन को कारज कमाए, जो अचे ई कम सुभां ॿियो सभु फिटो कर कार कम। अव्हां ॿुधो हूंदो त मिट्टीअ खे खाक बि चवंदा आहिनि ऐं माण्हूअ खे खाकी या खाक जो पुतलो बि इन्हीअ करे ई सॾींदा आहिनि। इहा ॻाल्हि त तोखे मञणी ई पवंदी त ठहियो बि मिट्टीअ मां आहीं ऐं मरण खां पोइ मिट्टीअ या धूड़ में ई लटियो वेंदे। माण्हू समूरो मिट्टीअ खे मिलियल आहे, न खल ऐं हॾनि खे। इहे त सड़ी वरी बि मिट्टी थी वेंदा। मिट्टीअ में कुझु त आहे जो मरी वयलनि जी बुठीअ ते सभु को अचियो सलामी थिए। लतीफ़ साईं कीन चयो आहे त सारी राति सुबहान जागी जन यादि कयो। उन जे अब्दुल लतीफ़ चए मिट्टीअ लधो मान कवणे कन सलाम अची आसण उन जे। लतीफ़ साईं बि मिट्टीअ खे मान ॾिनो आहे, न चम हॾनि या साह खे। किन अलाह वारनि बि चयो आहे त अबा पत्थर न थियो पर मिट्टी थी रहो, छो त इहा मिट्टी ई आहे जंहिं मां गुल फुल फुटनि था। पत्थर ते भली त केतिरा ई ककर वसनि पर उन मां कुझु बि कीन उभरंदो। मिट्टीअ वारी धरतीअ ते सभु को ओभड़ अनाज मेवा ऐं वण टिण उसरनि था, जंहिं मां ॾिसबो त मिट्टी केतिरी न लाभ वारी आहे। अणहूंद वारनि जा अझा बि मिट्टीअ मां त ठहंदा आहिनि। गंब जी मिट्टीअ जूं भितियूं या कचुनि सिरनि जी ओसारी बि मिट्टीअ जी भलाई आहे। लिंब छिंब बि मिट्टीअ मां ई थिए। मिट्टीअ जा ठहियल थांव वरी आवीअ या निहाईअ में खणी पचायो त अहिड़ा सुहिणा थियो पवनि जो ॾिठे अखियूं पयूं ठरनि। कुना दांगियूं पाटियूं पाटोड़ा फेलियूं जमनियूं कूंडा टिभा दखियूं दिला मट गुघियूं जंडड़ियूं ऐं ॿिया भांत भांत जा रांदीका असांखे इहे मिट्टीअ जी मेहर सां ई मिलनि था। मिट्टी धरती आहे ऐं धरतीअ खे माता या माउ सॾियो वियो आहे। मोटी उन जे पेट में ई वञिणो आहे। हिन मिट्टीअ मां अलाए केतिरा साह वारा बनिया ऐं मोटी उन में विया, पर इन अमड़ जो पेट अञा न भरियो आहे। कंहिं ॾाहे चयो आहे त वई खाक खाई घणनि जो मथो, अञा खाक जो पेट भरिजे नथो। मिट्टी माता न रुगो माण्हुनि खे पंहिंजे भाकुर में वठे थी, पर सभु साह वारा मिरूं कीड़ा माकोड़ा मंझसि ॾरूं खोटे पंहिंजे लाइ अझो ठाहीनि था ऐं मरण खां पोइ बि मिट्टीअ सां मिट्टी थी मिली वञनि था। पाणीअ जा दरिया ऐं ॿिया वाहुड़ बि इन ई मिट्टीअ मां ई पंहिंजूं वाटूं घड़े वहनि था ऐं सॼी धरतीअ खे फुलवाड़ी बनायो छॾीनि। इन्हनि नदियुनि
ऐं वाहन जे पौतर पाणीअ सां जो वरी मिटी गॾिजे थी सा पोखनि लाइ ॾाढी मुलाहिती आहे। मिटी न हुजे त माण्हू ऐं ॿिया साह वारा न हुजनि। उहे न हुजनि त ही सारो आकाश मंडल जो मंडियो वियो आहे सो न हुजे। हर कंहिं वथ जो ॿिज बि त मिटीअ में ई छटिजे थो। ॿिया समूरा धातु बि त मिटीअ मां ई खोटे कढजनि था। बाहि बि त उन्हनि काठियुनि मां मिले थी। 100 वरिह लॻनि या 1000 वरिह लॻनि, नेठि काठियूं, पन, ॿूटा ऐं धातु कंहिं न कंहिं सूरत में रूप वठी वरी बि नेठि वञो मिटी थियनि। जॾहिं ईअं आहे त पोइ मिटीअ खां कहिड़ो मिहिणो आहे। मिटीअ जा बि मालिक साईं केतिरा अलॻि अलॻि कुड़म बनाया आहिनि। कारी मिटी जंहिंखे कलर था कोठियूं, चीकी मिटी जंहिंमां सिरूं, काशीअ जा थांव थिपा ऐं ॿियो सामान थो ठहे, ॻाढ़ी मिटी जंहिंखे रेज वारी मिटी या लट था चऊं, अछी मिटी जंहिंखे वारी था सॾियूं। बसि हर हिकु नमूनो जुदा जुदा कमु ॾिए थो। कलर जे कणिक जी पोख में छट कबी त भली थिए, उन मां कालरो लूणु मिले। मंझंदि लाणा थियनि जिन मां कपिड़नि धोइण जी खार जुड़े। ओठो माल हीउ चहिरो ॿूटो खाई ढो करे। वारी पोसल वारनि हंधनि ते छटे आलाण सुकाइजे। मंझसि बाजरीअ जी बारानी पोख थिए ऐं थर में उनखे छेणे सां गॾे ओटो ॾियनि ऐं ॿियनि केतिरनि ई कमनि में अचे। छा अहिड़ी का शइ आहे बि छा जा सवाइ कम जे धणीअ उपाई हुजे? मुसहफ़ शरीफ़ में आहे त मा ख़लक़त हाज़ा बातिला, धणी साईं का बि वथ अजाई न बनाई आहे। जॾहिं मिटीअ ते मींहं पवनि त सोक खाइण खां पोइ जेको तह ॿधी वेंदी आहे उन मां सुरहाण अचणु लॻंदी आहे। इन करे माण्हूअ पंहिंजी सम्झ हलाए इन मिटीअ मां मिटीअ जो अतुरु विठायो आहे। हूअं बि मिटीअ में हर का सड़ियल ऐं ॻरियल शइ जेतिरो पुराणी थिए ओतिरो सुठे भाण जो कमु ॾिए ऐं पोखूं भलियूं थियनि। ॾिसो त सही, सभु का शइ मिटीअ मां उभरी उसरी ऐं वरी मोटी मिटी में वञे। सुभान अल्लाह, सभु का वाखाण धणीअ सॻोरे खे आहे। अॻियाड़ीअ में बि मिटी ऐं पिछाड़ीअ में बि मिटी। जॾहिं अॻु बि इहा मिटी ऐं पोइ बि इहा मिटी त पोइ उन खां कहिड़ो अहम थो लॻेव जो छिरक था भरियो।